गुज़िरियल ॾींहुं शेखुपुरा मिर्गो मानी देर सां ॼण जे मामले ते सहरे पंहिंजी नुंहुं खे तशद्दुद जो निशानो बणायो हो। अहिड़ी वीडियो वायरल थियण बाद सभिनी खे कावड़ हुई ऐं मुतालबो कयो पिए वियो त जवाबदार खे कानून जी पकड़ में आंदो वञे, पर तशद्दुद जो शिकार औरत पाण ई कानूनी कार्रवाई खां इनकार करे छॾियो आहे। पुलिस केस दाख़िल थियण बाद जवाबदार जी ॻोल्हा करे रही हुई। काल्ह जंहिं औरत शाज़िया ते संदसि सहरे तशद्दुद कयो ऐं उन जी वीडियो वायरल थी हुई, हाणे उन औरत जे नएं बयान सॼो मंज़र ई तब्दील करे छॾियो आहे। शेखुपुरा पुलिस केस दाख़िल कयो हो, पर औरत पाण खे ॾोही करार ॾेई चाहे थी त कार्रवाई न कंदी। संदसि चवणु आहे त हुन पंहिंजे सहुरे लतीफ़ सां बदतमीज़ी कई हुई, जंहिं ते अहिड़ो वाक़ियो पेश आयो हो ऐं ग़लती बि हुन जी हुई। हाणे मामला तइ थी विया आहिनि ऐं हीउ असांजे घर जो ज़ाती मसइलो आहे। मां का बि कार्रवाई नथी करणु चाहियां। जेके माण्हू हिन औरत खे इंसाफ़ ॾियारण लाइ सोशल मीडिया ते पोस्टूं करे रहिया हुआ, हाणे इहो सवाल करे रहिया आहिनि। सवाल इहो करे रहिया आहिनि त छा हिन औरत खे बि इहो डपु आहे त संदसि नंढा नंढा 4 ॿार आहिनि जिन खे खसे घर मां कढियो वेंदो ऐं पोइ अदालतुनि जा चकर काटींदी ऐं जेसिताईं को फ़ैसिलो थिए तेसिताईं इन्हनि ॿारनि जी कफ़ालत केरु कंदो। माण्हू अॼुकल्ह तलाक ॾियण में देर नथा कनि ऐं हिन औरत जे मुड़ुस बाबति त इहो ॿुधायो वियो आहे त हू अफ्रीका में कमाइण सां वियल आहे। पोइ हीअ हिते केसनि खे अकेले सिर मुंहुं कीअं ॾींदी। वापेदारनि मूजिबि हिन औरत बिल्कुलु ठीकु फ़ैसिलो कयो आहे। लॻे थो त इन में ई संदसि भलाई आहे।